Welcome to Time News Studios. You are watching 9 PM Bulletin. भारतीय पार्लियामेंट में ऑपोजिशन जा मोदी सरकार ते तनक़ीदी वाद। प्रियंका गांधी पहलगाम हमले के इंटेलिजेंस की नाकामी ऐं मोदी सरकार के बेशरम करार ॾेई छॾियो। प्रियंका गांधी चयो त बचाव वारे वज़ीर जे तक़रीर में इहा ॻाल्हि रहिजी वई त सियाहती माॻ ते सिक्योरिटी जा इंतज़ाम छो न हुआ। पहलगाम हमले खां पोइ घरू वज़ीर ऐं इंटेलिजेंस इदारे जे सरबराह समेत कंहिं बि इस्तीफ़ा न ॾिनी। राहुल गांधी चयो त पहलगाम वाक़े बाद कंहिं बि मुल्क पाकिस्तान जी मज़म्मत नाहे कई। भारतीय वज़ीर आज़म मोदी में इहा जुरत नाहे जो ट्रंप जी जंगबंदी वारनि दावाउनि खे रद्द करे सघे। कांग्रेस अॻवान अमरिंदर सिंह भारतीय एयरफोर्स जे तबाह थियल राफेल जी तस्वीरूं पार्लियामेंट में ॾेखारियूं। अमरिंदर सिंह चयो त पाकिस्तान सां जंग में पहिरें ॾींहुं भारतीय एयरफोर्स जो राफेल जहाज़ किरियो हो। भारतीय एयरफोर्स जो सरबराह अवाम खे बेवकूफ़ बणाइण जी कोशिश कई। भारतीय घरू वज़ीर अमित शाह अॻूणे घरू वज़ीर पे चिदम्बरम जे बयान ते कावड़जी पियो। पार्लियामेंट में ख़िताब दौरान अमित शाह चयो त चिदम्बरम साहब पाकिस्तान खे क्लीन चिट छो ॾिनी, इन सां तव्हांखे छा मिलंदो? असां वटि सबूत मौजूदु आहिनि। दहशतगर्दनि वटां पाकिस्तान में ठहियल चॉकलेट मिलियो आहे। भारतीय घरू वज़ीर जे ख़िताब दौरान पार्लियामेंट में ऑपोजिशन जो एहतजाज। समाजवादी पार्टी जे अखिलेश यादव ऑपरेशन सिंदूर ऐं पहलगाम वाक़े ते उथारींदे चयो त ऑपरेशन महादेव गुज़िरियल ॾींहुं छो कयो? पार्लियामेंट जे सेशन दौरान ई दहशतगर्द छो मारिया पिया? असांजे बहितरीन एयरक्राफ्ट ते मिर्च मसाला लॻाए पूॼा कई वई, पर ॿुधायो उहे केतिरो उॾिया? इंटेलिजेंस नाकामी जी ज़िम्मेवारी कंहिं ते आहे? ॿुधायो वञे मोदी सरकार में दहशतगर्द हमला छो थी रहिया आहिनि? पीटीआई बानी पंहिंजे ॿारनि खे पाकिस्तान अचण खां रोके छॾियो। पीटीआई ज़रियनि दावा कई आहे त बानी ॿिन्ही पुटनि क़ासिम ऐं सुलेमान खे हिदायत कई त पाकिस्तान न अचनि। पीटीआई बानी जा पुट वालिद जी आज़ादी जी तहरीक हलाइण लाइ मुबैना तौरु पाकिस्तान अचण जी तयारी में हुआ। उन खां अॻु क़ासिम ऐं सुलेमान बरतानिया खां अमेरिका पहुची अमेरिकी कांग्रेस मेंबर सां मुलाक़ातूं कयूं। पीटीआई अॻवाननि जो मौक़िफ़ हो त बानी जा पुट वालिद सां मिलण लाइ पाकिस्तान अची रहिया हुआ। इन मामले ते हुकूमत ऐं ऑपोजिशन अॻवाननि में बयानबाज़ी जो बि सिलसिलो जारी रहियो। अडियाला जेल ॿाहिरियां सहाफ़ियुनि जे सवालनि जो जवाब ॾींदे अलीमा ख़ान चयो त बानी पार्टी खे हिदायत कई आहे त ना अहलनि खां डिॼणो नाहे, अवाम खे पंहिंजे हक़नि लाइ ॿाहिरि निकिरणो पवंदो। अक्टूबर में खंड जो मुल्ह 256 रुपया फ़ी किलो थी वेंदो। खंड ॿाहिरियां घुराइण जा टेंडर जारी थी विया। इम्पोर्ट कयल खंड बंदरगाह ते 176 रुपया फ़ी किलो थी वेंदी। उन खां पोइ 80 रुपया टैक्स लॻण सां खंड 256 रुपया फ़ी किलो थी वेंदी। इन में डीलर्स ऐं रिटेलर्स जो नफ़ो बि अञा शामिल थियणो आहे। क़ौमी असम्बली जे पब्लिक अकाउंट्स कमेटी जे इजलास में सेक्रेटरी सनअत ऐं पैदावार जी ब्रीफिंग। ॿिए पासे डीलर्स ऐं शुगर मिल्स मालिकनि में खंड जी ख़रीदारी तोड़े विकिरे ते तकरार हल न थियो। खंड जे डीलर्स खे अॼु बि खंड 165 रुपया फ़ी किलो जे हिसाब सां मिली न सघी। मार्केट्स में खंड जी फ़राहमी मुअत्तल। कराची में खंड जो मुल्ह 190 रुपया फ़ी किलो ताईं पहुची वियो। जॾहिं खां खंड जा अघ तय थिया तॾहिं खां हेर ताईं शुगर मिल्स 300 अरब रुपया कमाए चुकियूं आहिनि। ऑडिटर जनरल पाकिस्तान जे पब्लिक अकाउंट्स कमेटी जे इजलास में ब्रीफिंग। कमेटी चेयरमैन जुनैद अकबर चयो त उहे 300 अरब रुपया रुगो 42 ख़ानदाननि कमाया आहिनि। FBR खंड एक्सपोर्ट कंदड़ मिल्स जा तफ़सील पेश करे छॾिया। FBR मूजिबि मजमूई तौरु 21 मुल्कनि खे खंड एक्सपोर्ट कई वई। सभ खां वधीक 73 अरब रुपयनि जी खंड अफ़गानिस्तान एक्सपोर्ट कई वई। PSC इजलास में मेंबर्स हिक ॿिए सां बि तिखा थी विया। आमिर डोगर चयो त नेठि शुगर मिल्स माफ़िया सॼे मुल्क जे निज़ाम खे छो जकड़े छॾींदो आहे। शाज़िया मरी जवाब ॾींदे चयो त कंहिं ते बि इल्ज़ाम लॻाइण बदिरां सबूत ॾिना वञनि। बिलाल अहमद ख़ान चयो त आमिर डोगर पंहिंजा लफ़्ज़ वापसि वठे त संदसि लाइ बहितर हूंदो। इस्टेब्लिशमेंट जे चवण ते सियासत में नथो अचां। इस्टेब्लिशमेंट असांजे ख़ानदान ते ज़ुल्म कया। पीपल्स पार्टी जा माण्हू राब्ते में आहिनि। सननि नाला न खणंदुसि। गद्दार नाहियां जो वालिद जे कातिलनि सां गॾु कमु कया। आइन में जेके बि तरमीमूं कयूं वयूं उहे क़बूल न आहिनि। फातिमा जल्द ॾेह ईंदी। नई पार्टी जो ऐलान कंदासीं। कराची में जूनियर ज़ुल्फ़कार भुट्टो जी प्रेस कॉन्फ्रेंस। ज़ुल्फ़कार जूनियर चयो त इहो तासुर ग़लति आहे त इस्टेब्लिशमेंट जे चवण ते सियासत में अची रहियो आहियां। इस्टेब्लिशमेंट असांजे ख़ानदान सां ज़ुल्म कया। उहे तकलीफ़ूं असां खां कॾहिं बि न विसरंदियूं। पीपल्स पार्टी जा माण्हू असां सां मुसलसल राब्ते में आहिनि। असां शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जे कातिलनि सां गॾु कमु करण लाइ तयारु न आहियूं। कातिलनि सां गॾु कमु करणु गद्दारी बराबरि आहे। वतन परस्त ऐं सिंध परस्त हुअण सां गॾु असां
घण क़ौमी माण्हू आहियूं, अटे लटे अझे सां गॾु गैस बिजली ऐं बराबरी जी ॻाल्हि कयूं था। आइन में जेके बि तरमीमूं कयूं वयूं उहे क़बूल न आहिनि। आइन खे असुल रूप में अचणु घुरिजे। फातिमा भुट्टो जे ॾेह अचण सां नई पार्टी जो ऐलान कयो वेंदो। चुल भरिसां MPA सोहराब सरकी जे ॻोठ में चढ़ाई दौरान यग़माल बणायल SHO समेत 3 पुलिस अहलकार 5 कलाकनि बाद आज़ाद। पुलिस ॻोठ गड़ी हसन खे कड़ो चाढ़ण बाद ॾोहारियुनि जी गिरफ़्तारी लाइ चढ़ाई कई। ॾोहारी बुढो सरकी जे भाउ मोहम्मद अली ऐं संदसि पुटु मुजाहिद सरकी SHO समेत 3 अहलकारनि खे यग़माल बणायो। ज़रियनि मूजिबि ॾोहारियुनि अहलकारनि खां मैगज़ीन ऐं ॿियो सामान फुर करण बाद मथनि तशदुद कयो। ज़रियनि जो चवणो आहे त पुलिस अहलकार 5 कलाकनि ताईं यग़माल बणियल रहिया। बास जी टियाखड़ी ते अहलकारनि खे छॾियो वियो। ज़रियनि मूजिबि बासर वॾेरे ॾोहारी पुलिस आॾो पेश करण लाइ 2 ॾींहनि जी मोहलत घुरी वरिती। ॿिए पासे पुलिस चयो आहे त मोटरसाइकिल फुर करण बाद ॻोठ गड़ी हसन सरकी में हलिया विया। पुलिस बि संदन पीछो कंदे ॻोठ पहुती त हमिलो कयो वियो। पुलिस जी वाधू नफ़री घुराइण बाद वॾेरे जी मुदाख़लत ते यग़माली अहलकार आज़ाद थिया ऐं फुर कयल सामान बि वापसि ॾिनो वियो। पुलिस मूजिबि ॾोहारनि ख़िलाफ़ दहशतगर्दी एक्ट तहत केस दाख़िल करे ॿीहर कार्रवाई कई वेंदी। कराची में चाइना पोर्ट भरिसां नौजवान ऐं नारी जा लाश हथ अचण वारे वाक़े जी जाच में अहम अॻु भराई। गुजरांवाला वासी नारी ऐं नौजवान जो निकाहनामो पुलिस हथु करे वरितो। पुलिस ज़रियनि मूजिबि नौजवान साजिद मसीह 22 जुलाई ते इस्लाम क़बूलियो ऐं पोइ ॿिन्ही अदालत में पसंदि जो परिणो कयो। पुलिस जो चवणो आहे त नारी ऐं नौजवान खे चाइना पोर्ट भरिसां फायरिंग करे मारियो वियो। शक आहे त फायरिंग कंदड़ 2 हथियारबंद हुआ। नारी ऐं नौजवान खे टारगेट कयो वियो। ॿिन्ही खे मथे जे पोएं हिसे ते हिकु गोली हई वई हुई। PIG ॾखण चयो आहे त नारी जे वारसनि सां राब्तो आहे। हू जल्द कराची ईंदा। जल्द जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वेंदो। बोडवेसन थाणे ते सरकार जी मुदियत में बिटे क़त्ल जो केस दाख़िल कयो वियो हो। सिंध असेंबली में ॻरा बिल मोकिलण ऐं लोड शेडिंग करण ते बिजली कंपनीज़ ख़िलाफ़ ठहराउ मंज़ूर। PP MPA हीर सोहू ऐं मुख़ालिफ़ मेंबर्स बिजली सप्लाई कंदड़ कंपनीज़ ख़िलाफ़ ठहराउ पेश करे छॾियो। हीर सोहू चयो त बहिराणियुनि में 2 कलाक बिजली अचे थी त वरी 4 कलाक गुम थी वञे थी। हैस्को ऐं सेप्को जे नाअहली जो नतीजो पूरे ॻोठ खे भोगणो पवे थो। जंहिं ॻोठ जो ट्रांसफार्मर सड़ी वञे थो उहो तब्दील बि नथो कयो वञे। ॻोठाणा चंदो करे ठहिराइनि था। माण्हू बिल ॾियण लाइ तयारु आहिनि पर हैस्को ऐं सेप्को नाअहल इदारा बणिजी चुका आहिनि। वापदा जी नाअहली सबबि माण्हू नफ़्सियाती मरीज़ बणिजी रहिया आहिनि। हिकु पखो ऐं 2 बल्बनि जो बिल 50,000 उमाणियो वञे थो। ऐवान मां ठहिराउ त पास थी वञनि था पर उन्हनि ते अमल दरामद नथो थिए। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त बिजली अचे ई कान थी। ॻरा बिल उमाणिया वञनि था। हिननि ठहिराउनि जो को असरु न पियो थिए। 18 ऐं 20 कलाक लोड शेडिंग थी रही आहे। 4 लख माण्हुनि खे सिंध सरकार सोलर ॾेई रही आहे पर इहो मुस्तक़िल हल न आहे। MQM मेंबर आमिर सिद्दीकी चयो त सिंध में बिजली बहिरान सबबि छा वापारी पंहिंजो कारोबार ऐं कारखाना ॿियनि सूबनि ॾांहुं मुंतक़िल कनि। लाहौर ऐं फैसलाबाद में बिजली जा अघ घटि आहिनि पर कराची में बिजली महांगी आहे। के इलेक्ट्रिक 20 सालनि में लाइनूं मरम्मत ई न आहिनि कयूं। रिकवरी करण के इलेक्ट्रिक जी ज़िम्मेवारी आहे। उन जी सज़ा बिल भरींदड़ सार्फ़िन खे छो थी ॾिनी वञे। सिंध जी ज़मीननि जी नीलामी ऐं दरिया मथां कैनाल साइण ख़िलाफ़ उमरकोट में समय माण्हुनि जो मार्च। जसकम जे सर ते डॉक्टर नियाज़ कालाणी जी अॻवानी में थर बाज़ार खां DC ऑफिस ताईं रैली कढी धरणो हयो वियो। धरणे सबबि मीरपुर ख़ासि उमरकोट रोड ब्लॉक। मुख़्तलिफ़ शहरनि ॾांहुं ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक मुअतल। सिंध दुश्मन रिथान ख़िलाफ़ नारेबाज़ी। अॻवाननि चयो त सिंध जूं ज़मीनूं नीलाम करण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। नई सिंध जे अवाम खे कैनाल क़बूल आहिनि। मुज़ाहिरीन तरफ़ां ज़मीननि जी नीलामी रोकण ऐं दरिया मथां कैनाल ज़दावत मनसूबो रद्द करण जो मुतालबो। GDA अॻवान मुर्तज़ा जथोई अमीनानी पुलिस जे हमले ऐं बिलावल ज़रदारी क़त्ल केस में नौशर फ़िरोज़ जी दहशतगर्दी तोड़ अदालत आरो पेश। अदालत ॿाहिरियां सिक्योरिटी जा सख़्त इंतज़ाम। जज मोकल ते हुजण सबबि ॿुधनी मुलतवी। अदालत ॿाहिरियां मीडिया सां ॻाल्हाईंदे मुर्तज़ा जथोई चयो त पुलिस ऑफिसर घरू वज़ीर जा मातहत ज़रूरु आहिनि पर खेनि कंहिं बि वज़ीर जी ग़लति ॻाल्हि न मञणु घुरिजे। 1.5 साल में 6 SSP बदिली थिया आहिनि। शायदि SSP हदफ़ पूरो करे नथा सघनि। मुल्क में करप्शन जी इंतिहा आहे। मोटरवे जा 4.5 अरब निकिरी विया तॾहिं बि ख़ैरु आहे। पुलिस कूड़ा केस दाख़िल करण में पूरी आहे। ऐं मोहब्बत डेरो में मुबैना क़त्ल थियल नारी फ़ाइज़ा चन्ना केस में गिरफ़्तार जवाबदार अदालत में पेश। जिस्मानी रिमांड मंज़ूर। पुलिस गिरफ़्तार जवाबदारनि लाल ॾिनो ऐं अब्दुल जब्बार चन्ना खे कंडियारो जी अदालत में पेश कयो। अदालत ॿिन्ही जवाबदारनि खे 3 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। नारी जे क़त्ल केस जी जाच में वॾेरो गिरफ़्तार न थी सघियो।
अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर। हेडलाइन्स ख़बर थियूं, तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।